रहमत ई रहमत कंहिं बि हिकु अमल खे पंहिंजी बारगाह इलाही में क़बूलियत जो शर्फ़ अता फ़रमाए छॾे थो। उन जी मर्ज़ी आहे, पोइ उन जे सबबु उन ते रहमतुनि जी बारिश करे छॾींदो आहे। अहिड़ी तरह हिकु हदीस मुबारक आहे जंहिंमें केतिरनि ई अहिड़नि माण्हुनि जो बयानु कयो वियो आहे जो उहे कंहिं न कंहिं नेकीअ जे सबबु अल्लाह ताला जी पकड़ खां बची विया। रहमत ख़ुदावंदी उन खे पंहिंजे आगोश में वठी छॾियो। हज़रत सैयदना अब्दुर्रहमान बिन सिमरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त हिकु भेरे हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ वठी आया ऐं इरशाद फ़रमायूं, अॼु राति मूं हिकु अजीब ख़्वाबु ॾिठो आहे। हिकु शख़्स जो रूह कब्ज़ करण जे लाइ मलकल मौत अलैहिस्सलाम तशरीफ़ वठी आयो, पर उन जो माउ पीउ जी अतात करण जो अमल साम्हूं अची वियो ऐं उहो बची वियो। सुभान अल्लाह। हिकु शख़्स ते क़ब्र जो अज़ाब छांइजी वियो, पर उन जो वज़ूअ जी नेकी उन खे बचाए वरितो। हिकु शख़्स खे शयातीन घेरे वरितो, पर ज़िक्र अल्लाह अज़ वजल करण जी नेकीअ उन खे बचाए वरितो। हिकु शख़्स खे अज़ाब जे फ़रिश्तनि घेरे वरितो, पर उन खे उन जी निमाज़ बचाए वरितो। हिकु शख़्स खे ॾिठो त उन जी शिदत जे करे उन जी ज़बान निकितल हुई ऐं हिकु हौज़ ते पाणी पीअणु वेंदो हो, पर मोटायो वेंदो हो त एतिरे में उन जा रोज़ा अची विया ऐं उन नेकी उन खे ड्रॉ कराए छॾियो। हिकु शख़्स खे ॾिठो जो जिते अंबिया किराम अलैहिस्सलाम हल्का बणाए तशरीफ़ फ़रमा हुया, उते उन्हनि वटि वञणु चाहींदो हो, पर उन खे रोकियो वेंदो हो त एतिरे में उन जो जनाबत वारो गुस्ल आयो ऐं उन नेकी उन खे मूं वटि विहारे छॾियो। सुभान अल्लाह।